नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। मुख़्तसिर तव्हांखे खैरपुर खां ख़बर ॾींदा हलूं त ठरी मिरवाह में नैंगर सां उस्ताद पारां बदफ़ैली करण वारी वीडियो वायरल करण खिलाफ खैरपुर में फ़लपोटा नौजवान एतिहाद पारां सरदार हाउस गाड़े पुल खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढे मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे जी अॻुवाणी ज़िले अॻुवान एडवोकेट सारंग फ़लपोटो, एडवोकेट शाहिद हुसैन कामरेड, शहबाज फ़लपोटो ऐं ॿिया करे रहिया। इन मौक़े ते अॻुवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल ॾींहुं ठरी मिरवाह में ट्यूशन पढ़ाईंदड़ वहशी सफ़त उस्ताद सारंग शर पारां नैंगर साहिल मंगणियार सां बदफ़ैली करे वीडियो वायरल करण वारो वाक़ियो इंतहाई अफ़सोसनाक अमल आहे। हिन चयो त अहिड़ा उस्ताद मुआशिरे मथां कारो दाग़ आहे। हिननि मुतालबो कयो त ठरी मिरवाह वाक़े ख़िलाफ़ सख़्त नोटिस वठी सारंग शर खे गिरफ़्तार करे वाक़े जो दहशतगर्दी एक्ट तहत केस दाख़िल कयो वञे, फौजी अदालत में केस हलायो वञे ऐं सारंग शर खे जल्द खां जल्द इब्रतनाक सज़ा ॾिनी वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।